मूं ॾात अनोखी आंदी आ थी तंद विढ़े तलवारनि सां थो टकरायां पंहिंजा गीत जॾहिं आऊं संदे दीवारनि सां थातों जा भारी बुर्ज लुॾनि ऐं तूं हेणो आहे हथियारनि सां मां बाग़ी आहियां मां बाग़ी आहियां मां बाग़ी आहियां मां बाग़ी आहियां। जीअं त अॼोके हिन क़ौमी सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां असां इहो ई चवंदासीं त हीउ सक़ाफ़ती ॾियारो असांजी 5000 साल पुराणे तहज़ीब जी ज़िंदा मिसाल आहे। छो त जिन क़ौमुनि जूं माज़ियूं ज़िंदा आहिनि उहे क़ौमूं ज़िंदा आहिनि, जिन क़ौमुनि जी माज़ियूं ख़तमु थी वियूं, जिन क़ौमुनि जी तारीख़ मसमार थी वई उहे क़ौमूं तबाह थी वियूं, जिन क़ौमुनि जी ॿोली तबाह थी वई उहे क़ौमूं तबाह थी वेंदियूं आहिनि। इन जे लाइ अॼु असीं हिन क़ौमी सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां असां इहो ई चवंदासीं त जेका सिंध ते वालार थिए पई, जेका सिंध ते फ़ौजकशी थिए पई, जेका कैनालनि जे कॾहिं कैनालनि जी सूरत में आहे, कॾहिं कारपोरेट फार्मिंग जी सूरत में आहे, कॾहिं 27वीं अमेंडमेंट जी सूरत में आहे, त असां इन्हनि जेको आहे त जड़तू जेके इन्हनि जा जेके बि स्टेटमेंट आहिनि असां इन्हनि खे रद्द था कयूं ऐं वाज़े तौर ते सबूत था ॾियूं त अॼोको हीउ असांजो क़ौमी सक़ाफ़ती ॾियारो मिलियल उनवान जेको असांजो उनवान आहे उहो आहे सिंध घुरे थी आज़ादी। अॼु सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां असां पूरी दुनिया खे इहो ॿुधाइण था चाहियूं त अॼु बि असां गॾिजी करे इहो ऐलान कयूं था त सिंध घुरे थी आज़ादी। छो त हिन वक़्त ताईं असांखे का बि शइ नज़र न आई आहे। हिन वक़्तु जेको असांखे हिकिड़ो ई हल नज़र आयो आहे जेको असांजे रहबर साईं GM सैयद जो ॿुधायल वाट आहे त सिंधु देश जी आज़ादी। सभिनी मसइलनि ऐं मुंझारनि जो हल फ़क़ति ऐं फ़क़ति आज़ादी आहे। जेसि इहा क़ौम आज़ादु न थींदी तेसि इहे पाकिस्तान इस्टेब्लिशमेंट जेका आहे त पंहिंजी बरबरीत जारी ऐं सारी रखंदी। पोइ कॾहिं सर्च ऑपरेशन जी आड़ हुजे, कॾहिं जेको आहे त 27वीं अमेंडमेंट जी आड़ हुजे, कॾहिं कारपोरेट फार्मिंग जो नालो हुजे, त कॾहिं कैनालनि जो नालो